अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, तव्हां सां ॼाण हर शख़्स जी ख़्वाहिश आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़ुर्ब मिले। जेकॾहिं तव्हां असां चाहियूं था त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़ुर्ब मिले, अल्लाह तबारक व तआला जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जी रफ़ाक़त मिले, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात उनजो हिकिड़ो आसान ॾस ॾिनो आहे। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस में ईंदो आहे, हज़रत सैयदना रुबैया बिन काब असलमी रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे। पाण फरमाइनि था त मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हिकिड़े दफ़े गॾु हुयुसि, त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वज़ू जो इरादो फरमायो त मां हुज़ूर जी बारगाह में वज़ू जे लाइ वज़ू जो पाणी पेश कयुसि। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सल ए रुबैया, जेको सवाल करणो थी सवाल कर, तोखे अता कयो वेंदो। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी दुनिया तलब करे पियो सघे, दुनिया जी माल मता खे तलब करे पियो सघे, पर उन सहाबी वटि दुनिया का शइ न हुई, बल्कि उन जे करे घुरी त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रफ़ाक़त घुरी। अर्ज़ कई, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असअलुका मुराफ़तका फ़िल जन्नह। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां तव्हां सां गॾु तव्हांजी रिफ़ाक़त में जन्नत में रहण जो सवाल कयां थो। पाण करीमन फरमायो, इन खां अलावा ॿियो बि घुर। अर्ज़ कई, या रसूल अल्लाह हुअ ज़ाका, बसि एतिरो ई काफ़ी आहे। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायुसि, फ़अइन्नी अला नफ़्सिका बिकसरति सुजूद। जेकॾहिं तूं मूं सां गॾु मुंहिंजी रफ़ाक़त में जन्नत में रहणु चाहीं थो, त तूं ईअं कर, सजदनि जी कसरत कर। यानी बहितरीनु नुस्ख़ो पाण करीमन था फरमायो। पाण फरमायो, जेकॾहिं तव्हां मुंहिंजा रफ़ीक़ थी जन्नत में मूं सां गॾु रहणु चाहियो था, त तव्हांखे घुरिजे त अल्लाह जी बारगाह में सजदनि जी कसरत कयो, घणा सजदा कयो, अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में पंहिंजी पेशानी झुकायो। त यानी इन मां मालूम थिए थो त अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में सजदा करणु एतिरो अहम आहे। अल्लाह ते हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ुदि उहो हुकुम फरमायो त जेकॾहिं तव्हां मूं सां गॾु जन्नत में मुंहिंजी रफ़ाक़त में रहणु चाहियो था, त अल्लाह जी बारगाह में सजदा कयो। तव्हां असांखे बि घुरिजे त अल्लाह तबारक व तआला खे सजदनि जी कसरत कयूं। फ़राइज़ खां अलावा 5 वक़्त निमाज़ त हर मुस्लमान जे मथां लाज़िम आहे, मर्द हुजे चाहे औरत हुजे, पर गॾोगॾु फ़र्ज़नि जी अदायगी ऐं उन सां गॾोगॾु कोशिशि करे नवाफ़िल जी बि कसरत कयूं। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।